बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम अवाम जे आवाज़ सां गॾु आहियां अवां जो मेज़बान सरदार अली लाखो। नाज़रीन, अॼु ॻाल्हि कंदासीं पंजाब में बोर्ड वारी सूरत हाल जे हवाले सां। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त पंजाब में हिंदुस्तान मां पाणी छोड़ कयो वियो आहे ऐं जेको आहे सो आबी जारियत हिकिड़ी कई वई आहे हिंदुस्तान जे तरफ़ां। उन पाणीअ जीअं ई पंजाब में दाख़िल थियो ऐं पंजाब में वॾी हिकिड़ी तबाही मची वई आहे ऐं बोर्ड जी सूरत हाल पैदा थी वई आहे। उन खां पोइ असां ॻाल्हि कंदासीं पंजाब जेको पाणी सिंध ॾे उमाणे रहियो आहे, उन में सिंध खे जेको आहे इम्कानी बोर्ड जो वॾो ख़तरो थी वियो आहे ऐं सिंध में बि वॾी हलचल मची वई आहे। हिन महिल सिंध बि ऐं सिंध जी हुकूमत अलर्ट थी वई आहे। उन मामले ते बि असां ॻाल्हि कंदासीं। उन खां पहिरियों मां पंजाब में थियल नुक़सान ऐं पाणी वाकरनि जे तव्हांखे अपडेट ॾींदुमि। जीअं त नाज़रीन ॻाल्हि कजे पंजाब जी, त पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सैलाब वॾी तबाही मचाए छॾी आहे ऐं फ्लड फॉरकास्टिंग जेकी FFD आहे डिवीज़न लाहौर जी, उन मुताबिक़ हेडमराला में जेकी पाणीअ जा वहकरा आहिनि उहे 9,02,440 क्यूसिक हिन महिल हली रहिया आहिनि ऐं चनाब ख़ानगी में बि वॾे दर्जे जी बोड ॿुधाई पई वञे। ख़ानगी पाणीअ जा जेका वहकरा आहिनि 6,57,511 क्यूसिक रिकॉर्ड कया विया आहिनि। चनाब दरिया रावी ऐं सतलज में बि पाणीअ जी मुसलसल वाध हिन महिल थी रही आहे ऐं पाणी वाध जे तरफ़ ई वधी रहियो आहे। दरिया रावी में 2,26,000 जेको आहे 240 क्यूसिक उते हिन महिल रिकॉर्ड थियो आहे पाणी। ऐं पंजाब जे जेका टिनि दरियाउनि में सैलाब सां 769 जेको आहे सो ॻोठ ॿुॾी विया आहिनि। 6 लख खां वधीक माण्हू मुतासिर थिया आहिनि। उन सां गॾोगॾु चेयरमैन जेको NDMA आहे उन पंहिंजी ब्रीफिंग ॾिनी PAC खे। उते जेको आहे सो ब्रीफिंग मुताबिक़ मुल्क में हिन वक़्त ताईं 7 स्पेल अची चुका आहिनि ऐं 8 स्पेल अचिणो आहे। पर जेका 7 स्पेल अची चुका आहिनि ऐं 8 स्पेल अचिणो आहे, त उन NDMA जे चेयरमैन ॿुधायो त 7 स्पेलनि में जेको नुक़सानु थियो आहे उहो हिन वक़्त ताईं 800 माण्हू उन में फोत थिया आहिनि, 1100 माण्हू उन में ज़ख़्मी थिया आहिनि। मुल्क में NDMA जे मुताबिक़ त मुल्क में 7,500 ग्लेशियर्स आहिनि ऐं उन में जेकॾहिं दर्जे हरारत 2% बि हाणे वधी त उन में ईंदड़ 52 सालनि में 65% ग्लेशियर जेका आहिनि सो असांजा ॻरी वेंदा। त उन खां पोइ नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलंदुमि त इहा सॼी पंजाब जी सूरत हाल हुई। ऐं हाणे जेकी असां ॻाल्हि कंदासीं उहा कंदासीं सिंध जी। त सिंध बि हिकिड़े वॾे ख़तरे हेठां आहे ऐं सिंध खे बि जेको आहे सो पंजाब जे पाणी अचण जो हिन महिल ख़तरो महसूसु थी रहियो आहे। त उन में जेको आहे सो जेकी घंटी ख़तरे जी वॼी रही आहे, त पंजाब जे भरियल दरियाहनि सिंध लाइ बि हिकिड़ी जेको आहे सो वॾी ख़तरे जा सारण वॼाए छॾिया आहिनि। त पंजाब जो जेको सॼो पाणी आहे जमा थी चाचवान हिकिड़ो इलाइक़ो आहे, उतां जेको आहे सो सिंध में दाख़िल थींदो ऐं गुडू बैराज सां टकराईंदो उहो पाणी। सिंध हुकूमत ऐं आपाशी खातो अलर्ट जारी करे छॾियो आहे। उन जेको आहे सो पंहिंजे मुलाज़िमनि खे अलर्ट करे छॾियो आहे। मुलाज़िमनि खे चयो वियो आहे त जेको आहे सो तव्हां पंहिंजो ड्यूटियुनि ते रहिजो ऐं जेका बंधनि ते आहिनि उहे जेका आम दारुका हूंदा आहिनि उन्हनि खे बि चयो वियो आहे त तव्हां बंधनि ते मौजूदु हुजो ऐं बंधनि जो जाइज़ो वठो। उन खां पोइ फोकल पर्सन बि सिंध गवर्नमेंट जेका आहिनि सो वज़ीरनि खे मुक़ररु करे छॾियो आहे। त सिंध गवर्नमेंट अॼु बि प्रेस कॉन्फ्रेंस कई नासिर सां जाम ख़ान शोरो ऐं उन चयो त असांजूं तमामु तयारियूं मुकमल आहिनि ऐं अॼु असां जेको आहे सो मुकमल आहिनि। उन खां पोइ नाज़रीन असां तव्हांखे हिन महिल सूरत हाल इंटीरियर सिंध जी ॿुधाईंदासीं। अॼु हिकिड़ो जेको आहे सो थारूशा में जेको सरदारी बंदि चइजे, जेको आरज़ी बंदि हो उहो टुटो। उन सां 2 ॻोठ ॿुॾी विया आहिनि, 100 एकड़ ज़मीनूं पाणीअ हेठि अची वियूं आहिनि। त उते सभ खां पहिरियां उते हलंदासीं। असां सां गॾु आहे लाइन ते जुड़ियल मंगी खां पुछंदासीं। जुड़ियल मंगी, असांखे इहो ॿुधाइजो त अॼु जेको बंदि टुटो आहे उहो कीअं टुटो ऐं पाणीअ जो ज़ोर उते केतिरो आहे? जी बिल्कुलु, महिरबानी अवां जी सरदार साहब। मां अवां खे मजमूई तौर ते पंहिंजे ठारूशा सां गॾोगॾु ज़िले नौशहर फिरोज़ जी जेको आहे सो आगाही ॾींदो हलां त बोर्ड जे हवाले सां ज़िले नौशहर फिरोज़ जे बचाव बंदनि जे हवाले सां आगाही ॾींदो हलां त असांजे ज़िले नौशहर फिरोज़ में विनरेबल पॉइंट्स जेके आहिनि उन्हनि में शामिल आहे बखरी बचाव बंदि, बागू देरो, कोरे जा बाण, मिछाणी, तगर, भोटी, मंझट ऐं दादू मोरो पुल जे हेठां खोखरनि वारो बंदि शामिल आहे। मजमूई तौर ते जेके इंतिहाई निगाहदाश्त जोगियूं पॉइंट्स आहिनि, जंहिंजे लाइ आपाशी डिपार्टमेंट खे घुर्जे त उन्हनि बचाव बंदनि ते हिफ़ाज़त लाइ पथर या हेवी मशीनरी फौरी तौर ते मुहैया करे, जॾहिं त अहिड़ा के बि इरिगेशन डिपार्टमेंट तरफ़ां खां ख़ातिर तवाज़न इंतज़ाम न कया विया आहिनि। जंहिं सबबु अॼु जेको आहे सो थारूशा भरिसां
ज़मींदारी बंद दरबेलो वटि जेको आहे सो ज़मींदारी बंद आहे शामिल आहे जेको इन पाणीअ जे दबाव सबबि टुटी पियो आहे जंहिं सबबि इन में काफ़ी सारा ॻोठ अचनि था जंहिंमें तगियो सियाल आहे हाशिम सियाल आहे ॻोठ वाहिद बख़्श सहतो आहे बख़्शण सहतो ऐं उन सां गॾोगॾु काफ़ी सारा ॿिया बि ॻोठ आहिनि मुराद सुहाग ॿुढल गोपांग जेके ज़ेरे आब अची विया आहिनि ऐं तमामु इंतिहा दर्जे जी ॻाल्हि इहा आहे त सवे एकड़नि ते बेठल फ़सुलु बंपर फ़सुलु जेके असांजा सिंध जा छॾिया वञनि था तिर आहिनि वोण आहे ऐं एशिया में वॾी असांजो ठारू शाह जेका आहे सो मेहंदीअ जी जेको आहे सो मंडी आहे उहा मेहंदी अंब ऐं उन सां गॾोगॾु लीमन जा बाग ऐं ॿिया केतिरा जेको आहे सो इन दरबेलो जेको आहे सो बचा बंद जा जेको आहे सो टुटण करे फ़सुलु जेको आहे ज़ेरे आब अची चुका आहिनि ऐं वधीक तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन में जेको आहे सो पाणीअ में फाथल माण्हू ऐं संदन चौपायो माल हू पंहिंजी मदद पाण जेको आहे सो पके तरफ़ निकिरी रहिया आहिनि ज़िले इंतिज़ामिया समेत चूंडियल नुमाइंदा पिणु जेको आहे सो ग़ाइब आहिनि जुड़ियल मूंखे इहो ॿुधाइजो त उते जेको बंदि टुटो आहे त उन में ॿिया बि शहर अचनि था कंडियारो बि अचे थो कंडियारे खां अलावा नंढा ॿिया बि शहर दरबेलो ॿुधायो वञे पियो त उन में लॾ पलाण जो सिलसिलो शुरू थियो आहे ऐं माण्हुनि खे रेस्क्यू करण लाइ टीमूं कमु करनि पियूं या उते बि कमकार कोन पियो थिए को बि इन हवाले सां मां तव्हांखे इहा अपडेट ॾींदुसि त दरबेलो जेको बंदि टुटो आहे पंहिंजो ज़मींदारी बंदि त उते कंहिं बि क़िस्म जो को बि रेस्क्यू करण जो इंतिज़ाम आहे गवर्नमेंट जे तरफ़ खां DC जे तरफ़ खां या इरिगेशन जे तरफ़ खां को बि इंतिज़ाम कोन्हे को बिल्कुलु इंतिज़ाम न हुजण बराबरि आहिनि माण्हू पंहिंजी मदद पाण जेको आहे सो पंहिंजे माल खे ऐं बचनि खे जेको आहे सो पके तरफ़ जेको आहे सो वठी आया आहिनि उन में कंडियारो बि अची थो वञे कंडियारे खां वेंदे हालानीअ ताणी वारो हिसो अची थो वञे थानवान अची थो वञे साईं मञुट अची थो वञे बोटी अची वञे थो इहे जेके आहिनि त इन में माण्हू तक़रीबन जेके फाथल आहिनि ठीकु आहे जुड़ियल अवां जी महिरबानी नाज़रीन जीअं त तव्हां ॿुधो त जेको हिन महिल ताज़ो ई सरदारी बंदि टुटो आहे त उन में नुक़सान थिया आहिनि ऐं उन नुक़साननि खां पोइ हिन महिल ताणी को तहरुक उते कोन वरितो वियो आहे का बि टीम उते कोन पहुती आहे हेॾां दावा थियनि पिया त असां वॾी तयारी कई आहे पर उते का बि तयारी नज़र न पई अचे उन सां गॾोगॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको आपाशी माहिरनि जो चवणु आहे त सिंध में जेको आहे तमामु वॾे दर्जे जी ॿोॾि अची सघे थी ऐं ईंदड़ ॾींहंनि में उहा ॿोॾि ईंदी त उन हिसाब सां ॾिसिजे त हे जेको आपाशी अमिलो आहे त उहो सुस्त रफ़्तारी मुज़ाहिरो करे रहियो आहे उन खां पोइ अगरि सिंध जी ॻाल्हि कयूं त गुड्डू ऐं सखर बेराजनि जे विच वारनि इलाइक़नि जो मां तव्हांखे अपडेट कंदुमि त वीचारा उहे कहिड़ा इलाइक़ा आहिनि जिन खे इन महिल वधि खां वधि ख़तरो आहे ॿोॾि ऐं उनखे पाणीअ जी लपेट में अचण जो त उन में हिकिड़ो कादरपुर लूप बंदि आहे नसरपुर लूप बंदि आहे उलरा जागीर बंदि आहे गोसपुर बंदि आहे उन में कंदकोट लूप बंदि आहे जेकॾहिं असां इन बंदनि खे छॾे ॻाल्हि कयूं ज़िलनि जी त ज़िलनि में असां ॻाल्हि कंदासीं त उते कहिड़नि ज़िलनि खे ख़तरात मौजूदु आहिनि त उते उहे ज़िला आहिनि कशमोर आहे कंदकोट आहे खेरपुर आहे सखर आहे ऐं साईं ज़िलो शिकारपुर आहे हैदराबाद बि जेकॾहिं पाणी वधियो त उहो बि लपेट में अची सघे थो त हिन महिल घोटकी बि उते जेको आहे ज़िलो आहे जंहिंखे हिन महिल वॾो ख़तरो आहे त असां घोटकी हलंदासीं घोटकी में असां सां गॾु असांखे जॉइन कयो आहे असांजे रिपोर्टर अहसान कलवड़ उन खां असां तफ़सील मालूम कंदासीं अहसान असांखे इहो ॿुधाइजो त घोटकी खे ॿुधायो वञे पियो त तमामु वॾो ख़तरो आहे हे जेको पंजाब खां सैलाबी रेला अची रहिया आहिनि त घोटकी में हिन महिल छा सूरत हाल आहे कहिड़ियूं तयारियूं कयूं वियूं आहिनि मुंहुं ॾियण जे लाइ जी बिल्कुलु तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको पंजाब खां पाणी जा रेला अची रहिया आहिनि घोटकी ज़िले में त उहे सिंधू दरिया में जेको आहे हिन वक़्तु पाणी जो जेको आहे उहो चाढ़ जेको आहे उहो वधंदो पियो वञे पहिरियां ई सिंधू बैराज आहे उते 3,33,000 क्यूसेक जेको आहे उहो पाणी उते मौजूदु आहे गुड्डू बैराज में त तंहिं करे जेको आहे त सिंधू दरिया जे वेकरनि में हिन वक़्तु जेका आहे उहा गुज़िरियल ॾींहं खां वठी तेज़ी अची रही आहे जंहिं सबबु जेके घोटकी जे कचे जा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि जो ज़मीनी राब्तो कटिजी वियो आहे कुझु कचे जा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके पके तरफ़ लॾ पलाण करे रहिया आहिनि ऐं आपाशी खाते पारां जेको आहे उते अलर्ट जारी करण खां पोइ आपाशी खाते जा अमलदार जेको कादरपुर लूप बंदि आहे बंदि आहिनि उते मुक़ररु कया विया आहिनि ऐं मुंहिंजी आपाशी खाते जे अमलदारनि सां आला ऑफिसरनि सां इहा ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जो इहो चवणु आहे त जेको घोटकी जो कादरपुर लूप बंदि आहे उतां 10 लख पाणी जेको आहे उहो क्यूसेक गुज़र थी सघे थो पियो
जे पंजाब खां पाणी जा वॾा वॾा रेला अची रहिया आहिनि उहे गुज़िरियल 3 खां 4 ॾींहंनि अंदरि घोटकी ज़िले में जेको आहे सिंधू दरिया मां हितां दाख़िल थींदा, गुडू बैराज खां क्रॉस थींदा, जंहिंमें 5 खां 6 लख क्यूसेक जेको आहे उहो पाणी ईंदो। जी एहसान मूंखे इहो ॿुधाइजो तव्हां त उते घोटकी में पाणी जेको रावंती आहे या कचे वारो इलाइक़ो आहे उते छा उहो पाणी लपेट में अची सघे थो या पाणी लपेट में आयो आहे या उतां जा माण्हू लॾ पलाण करनि पिया या उते ई हिन महिल माण्हू वेठा आहिनि साॻी जॻहनि ते? इहो असल में आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेको कादरपुर लूप बंद ऐं मुख़्तलिफ़ जेके बचाव बंद आहिनि सिंधु दरिया खे जेके ॿाहिरि पके खे बचाइण वारा जेके कचे जा इलाइक़ा आहिनि उहे तक़रीबन समूरा जेके आहिनि उहे पाणी जी लपेट में अची चुका आहिनि। कुझु माण्हू उते कचे में ई तरसियल आहिनि, बाक़ी कुझु माण्हुनि पारां हीउ जेको पंजाब वॾा रेला जेके पंजाब खां अचण जो ॿुधी करे उहे लॾ पलाण जो जेको आहे उहो सिलसिलो शुरू त कयो वियो आहे, पर आबपाशी खाते पारां इहा तसली ॾिनी पई वञे त पंहिंजा जेके घोटकी ज़िले जा बचाव बंद आहिनि उहे 10 लख क्यूसेक पाणी जो दबाव बर्दाश्त करे सघनि था। हीउ जेको पंजाब खां वॾा वॾा रेला ईंदा त इहे 5 खां 6 लख क्यूसेक खां वधीक हिते न ईंदो पाणी। सही, मूंखे इहो ॿुधाइजो त उते जेका गवर्नमेंट आहे सिंध गवर्नमेंट आहे उहा एक्शन में नज़र अचे पई प्रेस कॉन्फ्रेंस जे थ्रू, पर अमली तौर ते उते कहिड़ा कमु कया आहिनि, छा कैंप्स लॻायूं वयूं आहिनि या वरी उते रेस्क्यू कमु करे रहिया आहिनि माण्हुनि जे लाइ? जी आउं तव्हांखे रेस्क्यू ऐं रिलीफ जे हवाले सां ॿुधाईंदो हलां त घोटकी ज़िले में सिंध सरकार तोड़े ज़िले इंतिज़ामिया पारां रिलीफ जे हवाले सां के बि कैंपूं क़ाइमु न कयूं वयूं आहिनि, न ई जेको आहे कैंपुनि लॻाइण सां गॾोगॾु माण्हुनि खे ॿाहिरि कढण जे हवाले सां ॿेड़ियूं या कश्तियुनि ज़रिए कंहिं बि क़िस्म जा जेके इंतिज़ाम आहिनि उहे न कया विया आहिनि। पंहिंजी मदद पाण कचे खां पके तरफ़ लॾ पलाण करे रहिया आहिनि। जी जी एहसान, तव्हां अपडेट कयो, तव्हांजी महिरबानी। नाज़रीन हिते वक़्तु थी वियो आहे हिकु ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन जीअं त असां घोटकी हलियासीं, घोटकी जी सूरत हाल मालूम कईसीं, उन खां पहिरियां असां जेको ताज़ो ई बंदि सरदारी बंदि टुटो आहे उतां बि असां सूरत हाल मालूम कईसीं। हाणे असां सां गॾु लाइन ते मौजूदु आहे पाणी माहिर नसीर मेमून साहब ऐं सीनियर लेखक बि आहे। नसीर मेमून साहब जा जेको बयानात हूंदा आहिनि या जेको ॻाल्हाईंदो आहे टू डी पॉइंट उहे साबित बि थींदा आहिनि। जीअं हुन कुझु वक़्तु पहिरियां बि चयो हुयो त सिंध ते पाणीअ जे हिसाब सां वक़्तु ख़राबु अचिणो आहे। नसीर मेमून साहब तव्हां खां मां पुछंदुमि त तव्हां पहिरियां बि इहा हक़ थी करे चुका आहियो त सिंध ते जेको आहे सो हिन महिल वक़्तु ख़राबु अचिणो आहे, उन खां पोइ हिन महिल पाणी जेको आहे सो पंजाब छोड़ करे रहियो आहे सिंध में। तव्हां छा था सम्झो त सिंध कहिड़नि ख़तरनि खे मुंहुं ॾींदी? छा पाणी जेका असांजा सिंध जा दरिया आहिनि उहे बर्दाश्त करे सघंदा हिन वहकरनि खे? ॾिसो, हाणे पाणी ॿोॾ आहे, मां इहो न चवंदुसि त पंजाब सिंध ॾांहुं पाणी छोड़ करे रहियो आहे या जीअं पंजाब जा कुझु माण्हू चवनि था इंडिया असां ॾांहुं पाणी छोड़ करे रहियो आहे। ज़ाहिर आहे मथां हिते मींहुं पवंदो, ॿोॾ ईंदी, उहो पाणी हेठां हिते ईंदो, उनखे तव्हां न रोके सघंदा। रही ॻाल्हि इहा त पाणी हाणे अचे पियो, इहो पाणी इंडिया खां आयो आहे, उते हिमाचल प्रदेश ऐं जम्मू कश्मीर ऐं पंजाब में काफ़ी वॾा मींहं पिया आहिनि। 20 तारीख़ खां पुठिएं हफ़्ते जे अंदरि कोई 700 सैकड़ो इज़ाफ़ी मींहुं पियो आहे मामूल खां, त तमामु गैर मामूली बारिशूं थियूं हुयूं। उनजे नतीजे में वॾा वहकिरा, हिकु चनाब में तव्हां 10 लख ॿुधो था, रावी में 2 लख ॿुधो था, सतलज में 2 लख, ते सॼा वहकिरा हाणे हेठि अचनि पिया। इन्हनि खे 5-6 ॾींहं अञा लॻी वेंदा, 4 ॾींहं 5 ॾींहं त ज़रूरु लॻंदा, छो त विच ते बैरेजिस जो डिस्टेंस आहे काफ़ी। हाणे इहो पाणी सिंध ताईं ईंदे ईंदे इहो मुंहिंजो अंदाज़ो आहे त 6 लख मूंखे लॻे थो शायदि 7 थिए, पर इन पाणीअ जी रेंज हूंदी। हा, इहो ज़रूरु ध्यान में रखो त ईंदड़ ॾींहंनि में जेकर के वॾा मींहं पइजी विया पंजाब में इंडियन साइड ते या इवन सिंध में, त पोइ इहो पाणी जा वहकिरा मथे वञी सघनि था, या जे डेरा गाज़ी खान जे तरफ़ राजनपुर मां जेके नयूं लहंदियूं आहिनि उतां को पाणीअ जो वहकिरो लही आयो त पोइ इहो फ़िलो अञा वधी सघे थो। हींअर ताईं 6-7 लख क्यूसिक जो अंदाज़ो आहे ऐं इहो पाणी सिंध जा बैरेज आराम सां खणी सघनि था। कचे जो इलाइक़ो ज़ाहिर आहे हिन पाणीअ लाइ आहे, उहो त ॿुधंदो, हुनखे ॿुधणु घुरिजे, हीउ कचो आहे ई पाणीअ जो लंघ। हा, बाक़ी ॾिसणो इहो आहे त हाणे असांजा जेके बंद आहिनि उहे केतिरा मज़बूत आहिनि, उनजी केतिरी निगरानी ठीकु आहे, उन्हनि ते कमु केतिरो ठीकु थियो आहे, उहे केतिरो 6-7 लख क्यूसिक जी बि सट असांदा या उहो हाल बि न आहे। त बाक़ी डिज़ाइन जे हिसाब सां त इहो सिस्टम असांजो एतिरो आहे क़ाबिल जो एतिरो पाणी त आराम सां गुज़ारे सघे थो।
जी हाणे नसीर मेमन साहब मूंखे ॿुधाइजो त हाणे सूरत हाल कहिड़ी हूंदी? सिंध गवर्नमेंट बि चई रही आहे त असां तयारियूं मुकमल करे छॾियूं आहिनि, पर तव्हांखे छा थो नज़र अचे एक्चुअली जॾहिं मंज़र आम ते जीअं त पाणी पहुची चुको आहे, जीअं त पहुची वियो आहे, त हाणे पोइ छा सिंध इन मामलनि खे फाइट करे सघंदी? ॾिसो हाणे सिंध गवर्नमेंट चए थी असांजी तयारी मुकमल आहे, इहो त पाणी ॿुधाईंदो त तयारी पाणीअ जी वधीक आहे या सिंध सरकार जी वधीक आहे। जी फ़िलहाल त इहा दावा आहे पंजाब में हुकूमत जी, इहा दावा हुई त हुकूमत इहो ई तव्हांखे चवंदी त असां तयारु आहियूं, पाणीअ खे बचा ॾींहं जा 5 ॾींहं लॻंदा। हींअर त अञा गुडू वटां मुंहिंजो ख़्यालु आहे शायदि 3.5 लख क्यूसेक आंदो हूंदो, कुझु ॾींहं में 5.5 लख बि थियो त आराम सां निकिरी वियो हो। हिननि 3-4 ॾींहंनि में त का वॾी तयारी कोन थींदी, इहो मुमकिन कोन्हे त उन्हनि जी तयारी आख़िरी 3-4 ॾींहंनि ते थिए, इहो थींदो ई न आहे। सना सना कम थी सघनि था, थोरो घणो जिते बंदि कमज़ोर आहिनि उते पथर विझराए वठनि, उते चौकसी वधाए छॾनि, किथे कारणु पए थी उनखे कंट्रोल कनि। हिकिड़ी जीअं इमरजेंसी रेस्पॉन्स सिस्टम हूंदो आहे उहो त एक्टिव थी सघे थो, पर बाक़ी का वॾे पैमाने ते नई तयारी थिए उहा हींअर कोन थी सघंदी आहे। उहा तयारी तव्हांखे 12 महीना करणी पवंदी आहे बोर्ड जी, बोर्ड जे ॾींहं ते कोन कबी आहे, बोर्ड जे महीननि में बि न कबी आहे, उहा तयारी बोर्ड खां अॻु जी हूंदी आहे। हाणे उहा केतिरी आहे केतिरी न आहे इहो मुंहिंजो ख़्यालु आहे, हिन जो फ़ैसिलो तमामु जल्द पाणी अची कंदो। जी नसीर मेमन साहब मूंखे इहो ॿुधाइजो त जेको भारत खां पाणी छोड़ कयो वियो आहे ऐं उनखे आबी जारियत बि करार ॾिनो पियो वञे, तव्हां मूंखे इहो ॿुधाइजो जेको पाणी भारत ॾांहुं अची रहियो आहे छा उन में केतिरी सदाकत आहे ऐं उन पाणीअ खे छा एक्स्ट्रा मोकिलियो पियो वञे या पाणी हुननि जेतिरो ॿुधायो आहे ओतिरो छोड़ कयो पियो वञे? साईं हाणे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त डेटा सॼी पहिरें हुकूमत ॿिए खे ॾींदियूं, उहो हाणे इंडस वाटर ट्रीटी मुअत्तल आहे, उनजे करे शायदि रोज़ जी डेटा नथी अचे। पर अॼु तौर में सैटेलाइट जी मर्फ़त तव्हां डेटा दुनिया मां किथां जी वठी सघो था, इहो पाण एॾो मसालो कोन्हे को। इंडिया में जे डेटा तव्हां वटि 100 तरीक़ा आहिनि डेटा हासिलु कनि जा, फ्लोज़ जा डेटा उते इंडिया में लोकली त डिक्लेयर थियनि था न, पाकिस्तान जा बि त हूंदा आहिनि, हर वेबसाइट ते पिया हूंदा आहिनि। त अॼु कड़े बेरे तां केतिरो पाणी लंघियो इंडिया जी ख़बर हूंदी आहे। पर जीअं अॻु में तव्हांखे ॿुधायो त पुठियां हफ़्ते 10 ॾींहंनि खां मां थोरो न्यूज़ खे फॉलो करियां पियो त इंडिया जी साइड ते जम्मू कश्मीर में, हिमाचल प्रदेश में, पंजाब में, हिन इलाइक़नि में तमामु शदीद बारिशूं पयूं आहिनि, वॾियूं ॿोॾूं हुते पैदा थियूं आहिनि, जबलू वकरा लथा, हुते तमामु घणा माण्हू मुआ आहिनि, उस जो मंज़र बि हाणे अची चुका आहिनि, रिकॉर्ड ते आहिनि। तंहिंजे करे हाणे उहो पाणी त उतां अचे पियो, मूंखे न आहे ख़बर त इंडिया किथे उहो पाणी लिकाए रखियो ऐं छॾे पियो। मिसाल चनाब ते को वॾो डैम बि कोन्हे, सलाल ऐं बगलियार जा 2 डैम आहिनि, उहे हूअं ई कैरी ओवर डैम्स आहिनि, उहो त भरिजंदा पाणी हूअं ई हेठि लहंदो आहे। बाक़ी पोंग डैम भरिजी वियो, बाखा डैम भरिजी वियो, खीण डैम भरिजी वियो, त उहो ऐलानियल सभिनी खे ख़बर हुई त उहे डैम भरिजनि पिया, उहा बि का लिख छप जी ॻाल्हि कान्हे। पर हुते गैर मामूली मींहं जे करे पाणी हेठि लथो आहे। जीअं असां वटि सवात में हिकिड़ो भेरो गैर मामूली मींहं पिया, जीअं गिलगित में 1-2 भेरो पिया आहिनि, त तमामु वॾा वकरा लथा आहिनि। इहो ई कुझु इंडिया में थियो आहे, उहो पाणी घुमी फिरी हाणे असांजे हदुनि में आयो आहे, उहो पंजाब मां निकिरी सिंध जे हदुनि में ईंदो। इहो पाणीअ जो हिकिड़ो सिलसिलो आहे, हिकिड़ो वकरनि जो, जंहिंखे केरु बि रोके नथो सघे, केरु बि हुनखे चेंज नथो करे सघे। उहा हिकिड़ी फिक्स रिजीम आहे पाणीअ जी, उहा ईअं ई ईंदी। असांखे पंहिंजी हुनजे लाइ तयारी रखणी पवंदी। चौमासे जा महीना, ॿोॾियुनि जा महीना हूंदा आहिनि, या हुनखे ऐलानियल ख़बर हूंदी आहे, उहा का नई ॻाल्हि कान्हे का। हर साल चौमासे जा मींहं थींदा आहिनि, हर साल हिननि ॾींहंनि में पाणीअ जो चाढ़ ईंदो आहे, त उनजी जेका तयारी आहे न, असांखे उहा मुकमल रखणु घुरिजे। अॻियां डेटा कड़ी थी अचे, पाणी घटि थो अचे, वधि थो अचे, इहे 2-3 महीना असांखे तयारी बदतर सूरत हाल जी हर हाल में रखणु घुरिजे। जी नसीर साहब मूंखे इहो ॿुधाइजो त जेका बैराजिस आहिनि, पंजाब जा बैराजिस आहिनि, सिंध जा बैराजिस आहिनि, ऐं अमूमन हिन महिल न्यूज़ अची रहियूं आहिनि 1-2 पंजाब में पुलूं बि टुटियूं आहिनि, त तव्हां मूंखे मजमूई तौर ते ॿुधाइजो त सिंध पंजाब जा जेका बैराज आहिनि या उन्हनि जूं जेको पुलूं आहिनि, छा उहे पाणी जो वज़न बर्दाश्त करे सघंदियूं? जेको डिज़ाइन डिस्चार्ज आहे बैरेजिस जो, उन हिसाब सां असांजा सभु बैरेज एतिरो पाणी खणी सघनि था। तव्हांजो गुडू आहे उहो बि 12 लख क्यूसेक या 12 लख त मारी मत पटो अथई, हाणे खणी उहो थोरो सूरत खां वग़ैरह न ॿुध त 2 लख पाणी चिकित्सा ॾिठो। ईअं ई तव्हांजो 70 बैरेज जो 12 लख ताईं जी हुनजी सलाहियत आहे। अॻिमें बि कयो हुई 2010 में पाणी निकितो हुयो, त माण्हू जेका ओरिजिनल डिज़ाइन आहे उन हिसाब सां हुन में सलाहियत आहे। हाणे हुनजे ऑपरेशन मसइला हुजनि, हुनजा बंदनि ते चौकी ठीकु न हुजे, बंदनि जी निगरानी ठीकु न हुजे, वर्करनि ते अखि ठीकु न हुजे, ऑपरेशनल ॿिया जेके मसइला आहिनि उन्हनि जे करे को नुक़सानु थिए त ॿी ॻाल्हि आहे। बाक़ी सिस्टम पंहिंजे डिज़ाइन में इन क़ाबिल आहे जो पाणी खे हैंडल करे सघे।
जी जी नसीर साहब मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो त जीअं मजमूई तौर ते जेके असांजे सिंध जी हिन महिल सूरत हाल आहे त तव्हां मूंखे लास्ट में इहो ॿुधाए वञिजो त तव्हां इनखे कीअं था ॾिसो छा सिंध जो अवाम तयारु थी वञे जेको आहे सो 2010 या वरी चइजे त 2022 जी बोर्ड जहिड़ी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ या वरी कुझु इन में घटिताई थी सघे थी। ॾिसो अहिड़ी अॻकथी मां न कंदुसि ऐं कंहिंखे बि न करणु घुरिजे न गैर हक़ीक़ी ॻाल्हि आहे। जीअं माण्हुनि जी निंड फिटाए उन्हनि जा हामल खणणु घुरिजनि त मां बोर थी अचे 2010 मां ॾिसां थो सोशल मीडिया ते अजीब माण्हुनि क़यामत जा मंदर शुरू कया। हा इहो मां चई सघां थो हींअर जेको हेसि ताईं आहे वक़्तु आहे हेसि ताईं उन्हनि वक़्तनि में मूंखे 2010 कोन थी नज़र अचे। पर मूं जेको गुज़ारिश थी त अॻियां 2-3 ॾींहं ईंदा आहिनि ॾिसो जेकर के मदा मींहं पइजी वेंदा आहिनि मथे ऐं राजोपुर वटि खे नयूं लॻी अचनि या असांजो सिस्टम पूरी तरह रेडी न हुजे उनजे करे को नुक़सानु थिए त ॿी ॻाल्हि आहे। अॼोके ॾींहं में जेके पाणी जा वाकर आहिनि 2010 जा उन्हनि खे हा पर चाड़ वॾो आहे मां इहो न चवंदुसि चाड़ वॾो न आहे चाड़ वॾो आहे पर मूंखे हरू भरू 2010 थींदे कोन थो नज़र अचे या उमेदु कजे त ईंदड़ 2-4 ॾींहंनि में कंहिं गैर मामूली मींहं न पवनि ऐं इहो पाणी दरियाम बैराजनि मां लंघी समुंड ताईं हलियो वञे। जी नसीर साहब तव्हां मिरान टीवी खे वक़्तु ॾिनो अव्हां जी वॾी महिरबानी। नाज़रीन हिते वक़्तु थी वियो आहे हिकु ब्रेक जो ब्रेक खां पोइ वरी प्रोग्राम खे ॻंढींदासीं। वेलकम बैक नाज़रीन असां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो वरी जारी कयूं था। जीअं असां ॻाल्हायोसीं नसीर मेमून साहब सां त उन काफ़ी ॻाल्हियूं ॿुधायूं ऐं उन इहो चयो त 2010 जहिड़ी अञा सूरत हाल नज़र न पई अचे पर जेकॾहिं बरसाति जो सिलसिलो वधियो जीअं त सियालकोट जो तव्हांखे ॿुधायूं त 11 सालनि जो रिकॉर्ड टुटो आहे ऐं 7 स्पेल हली चुको आहे जेको 8 स्पेल अञा बरसाति जो अचिणो आहे त बरसाति जो ज़ोर बि अञा घटियो न आहे। नसीर मेमून साहब जे मुताबिक़ त जीअं बरसाति जो ज़ोर जेकॾहिं अगरि वधियो त पोइ वॾी हिकिड़ी ॿोॾि जो ख़दशो आहे त उन ई हवाले सां असां शेरबाज़ खोसो सां ॻाल्हाईंदासीं ऐं इहो असां हलंदासीं गुड्डू हलंदासीं गुड्डू बेराज जो जेको आहे सो उतां जी वकर मालूम कंदासीं। शेरबाज़ खोसो असांखे इहो ॿुधाइजो त उते हिन महिल गुड्डू बेराज जी छा सूरत हाल आहे उते वकरनि में केतिरी तेज़ी आहे ऐं केतिरा वकर उते हली रहिया आहिनि हिन महिल। जी बिल्कुलु ॾिसो इंडिया पारां जेको आहे सो पाकिस्तान में पाणी छोड़ करण बाद पंजाब जा जेके इलाइक़ा आहिनि उहे त मुकमल तौर ते पाणी जे लपेट में अची विया आहिनि। उन सां गॾोगॾु जेके सिंध जा इलाइक़ा आहिनि उहे बि पिणु पाणी जे लपेट में अचण जो जेको आहे इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे माहिरनि मूजिबि। ऐं हिन वक़्तु गुड्डू बिराज में जेको पाणी जा वेकरा आहिनि उहे 3,95,000 क्यूसेक रिकॉर्ड कया विया आहिनि ऐं कल्ह जेके पाणी जा वेकरा हुया उहे 3,33,000 क्यूसेक रिकॉर्ड किया आया। गुज़रियल कुझु कलाकनि खां पोइ हाणे ताज़ो ई जेका आबियाशी अमलदारनि पारां रिपोर्ट जारी कई वई आहे उन में वाद चिट्टो जेको आहे सो असांखे नज़र अचे थो पियो। अञा त हिन वक़्तु जेको आहे सो पंजाब वारो पाणी दाख़िल थियो ई न आहे। अॻु मां ई सिंधू दरिया जेको आहे सो वाद शुरू थी वियो आहे। उन सां गॾोगॾु अगरि पाण ॻाल्हि कयूं जेके कश्मीर या गुड्डू वारे इलाइक़नि में जेके बचाव बंद आहिनि उहे पिणु खस्ता हाल आहिनि। बंदनि खे जेके आहिनि सो वॾा वॾा खॾा पइजी विया आहिनि। 2010 खां पोइ जेको बंदनि जो कमु आहे उहो हिन वक़्तु ताईं न थी सघियो आहे। सिंध हुकूमत खे घुरिजे जेके कश्मीर ऐं जेके सिंध जा मुख़्तलिफ़ बंद आहिनि जेके दरिया खे लॻंदड़ आहिनि उन्हनि जो कमु कयो वञे जीअं जेके सिंध जा माण्हू आहिनि उहे ॿोॾि खां बची सघनि। जी शेरबाज़ मूंखे इहो ॿुधाइजो त उते जेका बंद आहिनि उहे के अहिड़ा आहिनि जंहिंजो सफ़ा अहिड़ो ख़तरो हुजे उनजो टुटण जो जीअं थारूशा में बि अॼु बंदि टुटो आहे। उन खां पोइ मूंखे इहो बि ॿुधाइजो त आपाशी अमलो अलर्ट आहे छाजे करे त गवर्नमेंट ऐं उनजे वज़ीरनि जो इहो बयानु अची रहियो त असां पूरी सिंध में आपाशी अमले खे अलर्ट कयो आहे। उते अलर्ट नज़र अचे पियो। जी बिल्कुलु ॾिसो अलर्ट जे हवाले सां असांखे पंजाब जेको आहे सो तकिड़ो नज़र अचे थो पियो हू मैदान ते लथल आहे छो जो पाणी अचानक पंजाब में छॾियो वियो इंडिया तरफ़ां त राति जे पहर में तक़रीबन 12 थियनि पिया। इन करे पंजाब खे वॾो नुक़सानु त थियो आहे। ऐं पाण अगरि ॻाल्हि कयूं त कल्ह पंजाब जो इलाइक़ो आहे सिंधू दरिया खे लॻंदड़ आहे पंहिंजो रोजान मज़ारी उन में पिणु अलर्ट जारी कया विया आहिनि त जेके कचे जा माण्हू आहिनि उहे पके तरफ़ मुंतकिल थियनि ऐं उन्हनि जो पिणु माली मदद या उन्हनि खे रेस्क्यू पिणु कयो वियो आहे। उन्हनि खे ॿिड़ियुनि दरिए पके जे जॻहियुनि ते मुंतकिल कयो वियो आहे। अगरि पाण सिंध हुकूमत जी ॻाल्हि कयूं या कश्मीर गुड्डू जी ॻाल्हि कयूं त
जेके कश्मीर गुडू जो बंदि आहे, बचाव बंदि के बंदि जे नाले सां आहे, उन खे वॾा वॾा जेके आहिनि सो इन वक़्तु खॾा पियल आहिनि, पर जेके इरिगेशन अमलदार आहिनि उहे पंहिंजे AC वारे कमरनि खां निकिरण लाइ तयारु न आहिनि, न उन्हनि को बंधनि जो विज़िट कयो आहे, न वरी जेको आहे सो बंधनि जो को मरमत थी सघियो आहे। 2010 में जेको बोर्ड आयो हो महा बोर्ड, उन ॾींहंनि खां वठी जेको आहे सो 2010 दौरान बंधनि जो थोरो थको कमु करायो वियो हो। उन खां पोइ जेको आहे सो हिन वक़्तु ताईं बंधनि जो मरमती कमु न थी सघियो आहे। इहो बि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको 4 ऐं 5 सेप्टेम्बर ते पंजाब खां जेको पाणी ईंदो उहो कश्मीर घोटकी जे इलाइक़नि लाइ ख़तरनाक साबित थी सघे थो, छो जो कश्मीर ऐं घोटकी जा जेके बंदि आहिनि उन्हनि जो कमु मुसलसल न पियो कयो वञे, ऐं रौती मां ई जेको आहे सो बंदि आहे पंहिंजो बचाव बंदि, उन खे पिणु टुटण जो ख़दशो आहे। ऐं कश्मीर जो गुडू जो बंदि आहे के बंदि, उन खे पिणु टुटण जो ख़दशो आहे। मां ॿुधाईंदो हलां त जॾहिं गुज़िरियल कुझु ॾींहंनि में जेको दरिया सिंधु वटि पाणी आयो तक़रीबन 5,45,000 उन सभु जेके कचे जा इलाइक़ा हुआ कश्मीर जा गुडू जा, उहे मुकमल तौरु पाणी जे लपेट में अची विया। हिन वक़्तु बि जेके उहो पाणी आहे जेको 5,45,000 निकाल न थी सघियो आहे। हिन वक़्तु बि कचे वारा माण्हू जेके आहिनि सो हुते कचे में फाथल आहिनि, उन्हनि खे रेस्क्यू बि न कयो वियो आहे। गुडू जा जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि उहे पिणु माण्हू हुते मुतासिर थियल आहिनि, उन्हनि जो बि को बि मदद न कयो वियो आहे। ऐं फसल जेको बीठल हुयो किरोड़नि जे लाॻत सां जेको आहे सो माण्हुनि ख़र्च कयो फसल ते, उहो फसल पिणु तबाह थी वियो आहे। उन सां गॾोगॾु अगरि पाण ॻाल्हि कयूं पंजाब मां जेको पाणी ईंदो, शेरबाज़ मूंखे इहो ॿुधाइजो त माण्हू जेका बंधनि जे वेझो वेठल आहिनि या बंधनि जे आसपास उन्हनि जा ॻोठ आहिनि, कई अहिड़ा बंध आहिनि जिन जे आसपास सभई माण्हू वेठा आहिनि ऐं कई ॻोठ उते आहिनि, त छा उहे पंहिंजो मदद पाण लॾपलाण करनि पिया या वरी उते रेस्क्यू टीमूं कमु करे रहियूं आहिनि रिलीफ जो, उन्हनि खे मुंतक़िलीअ जो या कैंपुनि जे हवाले सां मूंखे ॿुधाइजो त के कैंपूं वैंपूं या अहिड़ा प्लॉट क़ाइमु कया विया आहिनि जिते माण्हुनि खे रेस्क्यू करे सघिजे? ॾिसो, हिन वक़्तु ताईं का बि कैंप न आहे कई वई जिथे माण्हू मुंतकिल थियनि, माण्हू जेके आहिनि महफ़ूज़ जॻहियुनि ते अचनि, पंहिंजे मदद पाण त जेके आहिनि सो माण्हू उहे बचाव बंधनि तां निकिरी रहिया आहिनि। पर हिन वक़्तु ताईं बचाव बंधनि जो बि ख़स्ता हुजणु सबबु माण्हुनि जो दिलि नथी करे जो हू बंधनि ते निकिरी अचनि। माण्हुनि जो चवणु आहे त बंध बि जेको आहे सो टुटण ते अची विया आहिनि, छो जो अगरि पाणी वधीक ईंदो त बंध पिणु टुटंदा, उन करे माण्हू बंधनि ते बि नथा निकिरनि। जेके शहर जा इलाइक़ा आहिनि, शहर तरफ़ कचे वारा माण्हू उहे निकिरी अचनि था पिया, ऐं उन्हनि जो इहो ई चवणु आहे त बंधनि जो कमु करायो वञे। जीअं जी शेरबाज़, वॾी महिरबानी अव्हां जी। नाज़रीन, जीअं त तव्हां ॿुधो, शेरबाज़ बि ॿुधायो त उते गुडू में जेकी हालत आहे उते वहकरा तेज़ आहिनि तमामु, ऐं उते बोर्ड जो मुकमल ख़दशो आहे, ऐं उते आपाशी अमले जी हुन ॻाल्हि कई त आपाशी अमलो उते किथे नज़र न पियो अचे, उतां जा बंधनि ते कमु कोन कयो वियो आहे। हुन ॿुधायो त 2010 खां जेका असांजा बंद हुया उन्हनि ते उन टाइम कमु कयो वियो, उन खां पोइ हिन महिल ताणी उन ते को बि मरमती कमु न कयो वियो आहे। उतां जा बंद कमज़ोर आहिनि ऐं उन्हनि खे बंधनि खे जेकॾहिं पाणीअ जो ज़ोर पियो त उहे टुटंदे का बि देरि न कंदा। उन खां पोइ उते जेका माण्हू वेठा आहिनि, बंधनि जे वेझो माण्हू वेठा आहिनि, ॻोठ आहिनि उते, उन्हनि खे का बि रेस्क्यू या का बि उते कैंप न लॻाई वई आहे, को बि अहिड़ो कमु न कयो आहे। हिकिड़े पासे त गवर्नमेंट दावाऊं करे रही आहे त असांजो पूरी टीम ऐं पूरी सिंध जो आपाशी अमलो अलर्ट आहे, ॿिए पासे असांजा फील्ड जा रिपोर्टर ॿुधाए रहिया आहिनि त उते का बि टीम अलर्ट न आहे। त जेको आहे सो असां हलंदासीं प्रियालो हलंदासीं, ज़फ़र बलोच असां सां मौजूदु आहे। ज़फ़र बलोच, प्रियालो जी सूरत हाल ॿुधाइजो, उते केतिरो ख़तरो आहे वहकरनि जे अचण जो? जी हा जी हा, पंहिंजो पूरी सिंध जी सफ़र बराज में बि पाणी जो ताड़ जेको वाधा आहे, इन करे जेको सिंध में पाणी ताड़ हुन करे बचाव बंद ते बोर्ड जो ज़ोर हूंदो आहे। बचाव बंद टुटण जे करे हिनजे आसपास में रवासी आहिनि, ममड़ीदा आहिनि, नारेदा आहिनि, उन्हनि खे जेको काफ़ी नुक़सानु थींदो आहे। ऐं हिन वक़्तु बि पंहिंजो ओतिरा बचाव बंद में पाणी जो दबाव हुअण बंदि कमज़ोर आहिनि। सिंध हुकूमत जॾहिं बि दावा कंदो कयो आहे त पंहिंजो असां जेके बंद असां मुकमल तौरु पंहिंजो मुकमल मज़बूत आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु बि बंद में काफ़ी मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके बरसातूं पवण करे मुख़्तलिफ़ हिन ते 10 खां 15 फुटनि ताईं जेके ऋणूं लॻल आहिनि। इन करे इलाइक़े वासी बि सख़्तु परेशान आहिनि, जंहिं करे हूंदो बि सिंध जेका आहे मुलाज़िम जेके बि आपाशी खाते आहिनि हिन वक़्तु बि ग़ाइब थियल आहिनि। जी
सही ज़फ़र बलोच मूंखे इहो ॿुधाइजो त उते जेका माण्हू आहिनि या बंदनि जे वेझो माण्हू रहनि था उते ॻोठ बि आहिनि त उते लॾ पलाण जो सिलसिलो शुरू थियो आहे या उते रेस्क्यू टीमूं रिलीफ जो कमु करे रहियूं आहिनि या न? न हिन वक़्तु गवर्नमेंट जो कोई बि रेस्क्यू हवलदार कोई बि न पहुतल ॻोठ आहिनि जेके आहिनि गुल ॻोठ आहे गुलशन मंगनू जो ॻोठ शाहनवाज़ खमीस आहे ॻोठ आडो नारे जो ॻोठ प्यारल नारे जो ॻोठ जबर शेख समेत 15 ॾींहंनि खां वधीक ॻोठ जेके आहिनि पंहिंजे मदद पाण जेके कचे में रहंदड़ पाणी जे घेराव में थी आहिनि जेके पंहिंजा माल मता पंहिंजा जेके ॿार बचा जेके बि आहिनि पंहिंजे मदद पाण सां जेके टके जी तरफ़ां थी रहिया आहिनि। जी मूंखे इहो ॿुधाइजो त जेकॾहिं हिन महिल तव्हां ॿुधो हूंदो त थारू शाह में बि सरदारी बंदि टुटो आहे त उते सरदारी बंद केतिरा आहिनि ऐं जेका अहिड़ा बंद हसास हुजनि जिन जो टुटण जो ख़र्चो हुजे उन्हनि जा नाला ॿुधाए सघो त ॿुधायो। न हींअर असांजे जेके इलाइक़े में पंहिंजो कुंडो फैलम ते कपिड़े वारे इलाइक़े में हुन में कुझु हिकु अधु को आहे ज़मीदारी बंदि जेको आहे उहो बंदि जो नालो हूंदो आहे ज़मीदारी बंदि उहो नारेजा बरादरी पंहिंजे मदद पाण सां ज़मीदारी बंदि फ़सुल बचाइण जे करे ठाहियो छॾिया आहिनि तंहिंजे करे उहे जेके ज़मीदारी बंदि कंदा आहिनि उहे मज़बूत बीठल आहिनि। सही सही अवां जी महिरबानी। नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुचण वारो आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलंदुमि त असां कोटड़ी मां बि मालूमात वठण जे लाइ इंजीनियर साहब सां राब्तो कयोसीं पर हुन फ़ोन न खईं। कोटड़ी जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कोटड़ी में हिन महिल जेको 2,36,000 पाणी जेको आहे सो आहे ऐं डाउन स्ट्रीम में उते पाणी जेको आहे 2,11,000 जेको आहे सो छोड़ थी रहियो आहे ऐं जेको सिंधू दरिया में चाड़बाद दरबेलो भरिसां ज़मीनदार बंदि टुटो आहे त अहिड़ा ज़मीनदार बंदि सिर्फ़ु दरबेले में न आहिनि अहिड़ा ज़मीनदार बंदि जिथे तिथे आहिनि जिन खे आपाशी अमले खे खपे त उते उन्हनि बंदनि खे मज़बूत करे छा आहे जो ज़मीनदार बंदि आर्ज़ी बंदि हूंदा आहिनि ऐं उन्हनि जो सभ खां पहिरियां टुटण जो ख़र्चो हूंदो आहे। ॿी इहा ॻाल्हि आहे त आपाशी अमलो ऐं अॼु जामखान शोरो ऐं जेको आहे सो वज़ीरनि गॾिजी प्रेस कॉन्फ्रेंस कई उनमें उन्हनि मुकमल आवाम खे इत्मीनान ॾियारायो। जेकॾहिं इहा सूरत हाल पैदा थी वञे बोर्ड जी त हिन महिल असांजे फील्ड रिपोर्टनि जे मुताबिक़ फील्ड ते का बि उन्हनि जी टीम मौजूदु कोन्हे को बि आपाशी अमलो उते मौजूदु कोन्हे। जीअं त हिननि चयो त आम जेको आहे सो उते दारोके खां वठी आम माण्हुनि जेका बि मुलाज़िम आहिनि उहे राति ॾींहं बंदनि ते मौजूदु रहंदा। बंदनि ते हिन टाइम बि केरु मौजूदु न आहे ऐं उते को बि रेस्क्यू जो कमु न पियो कयो वञे का बि कैंप न पई लॻाई वञे। तयारियूं करणु ऐं फोकल पर्सन रखणु हिकु सुठो तहरीक़ो आहे ऐं बिल्कुलु हेॾो वॾो पंजाब में नुक़सानु थी चुको आहे जानी तोड़े माली ऐं उतां जा माण्हू दरबदर परेशान आहिनि। सिंध जो अवाम ऐं सिंध जा माण्हू बि इन सूरत हाल खां सफ़र कंदा आया आहिनि। 2010 में इन सूरत हाल खां सफ़र कयनि उनखां पोइ 2022 में बि इन सूरत हाल खां सफ़र कयनि ऐं हिन महिल गवर्नमेंट वटि अञा बि सिंध गवर्नमेंट वटि टाइम आहे त इन मामले खे वधीक संजीदगीअ सां वठी हिन पाणी वहकरनि जो जेको आहे सो उन्हनि जो कंहिं न कंहिं तरीक़े सां बहितर इन जो इंतज़ामु कयो वञे ऐं अवाम जे रिलीफ खे अवाम खे कैंप्स ऐं उन्हनि खे मुंतक़िल इहा जेको बि जेको कन्वेंस खपे भई उहा ॾिनी वञे। ऐं इन ई नाज़रीन अज़म सां गॾु असां अव्हां खां इजाज़त वठंदासीं। असां दुआ गो आहियूं त सिंध में अगरि जेकॾहिं वहकरा अचनि था त सिंध जा जेका आहिनि सो माण्हू महफ़ूज़ रहनि ऐं सिंध जे अवाम खे का तकलीफ़ न पहुचे। नाज़रीन वरी हिकु नए मौज़ू सां गॾु अव्हां सां गॾु रहंदासीं। हिन महिल ॾिजो असांखे इजाज़त।